मुफ्ती साहब 25 दिसंबर ते ईसाई क्रिसमस डे मल्हाइनि था। उन ॾिहाड़े ते ईसाइन खे क्रिसमस डे जी मुबारकबाद ॾियणु जाइज़ आहे। अॼुकल्ह असांजे मुसलमाननि में हिकिड़ी इहा बि ग़लतफ़हमी अची वई आहे त जॾहिं बि कंहिं बि क़ौम जो को त्योहार ईंदो आहे, कंहिं बि मज़हबी एतबार सां, हिंदुनि जो त्योहार ईंदो, होली ईंदी, दिवाली ईंदी, सॼो ॾींहुं उहे फेसबुक व्हाट्सएप ते हिक ॿिए खे मुबारकबाद ॾींदा। इहो न ॾिसंदा त अॻिलो हिंदू आहे, मुसलमान आहे, केरु आहे ऐं इहा शइ आहे छा, दिवाली छा आहे, क्रिसमस डे आहे छा, इहा मुसलमाननि खे ख़बर न, हिक ॿिए खे बसि मुबारकबाद ॾियणी आहे। सभ खां पहिरियों क्रिसमस डे जो मक़सदु सम्झो त मक़सदु छा आहे। इन्ही लफ़्ज़नि जो मक़सदु इहो आहे त उहे अक़ीदे जे एतबार सां हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह जो पुटु सम्झनि था ऐं इन्ही एतबार सां उहे ख़ुशी मल्हाइनि था ऐं असां इन अक़ीदे जी उन्हनि खे मुबारकबाद ॾियूं था त तव्हां सही कयो था। जेको शख़्स अहिड़े अक़ीदे जी हौसला अफ़ज़ाई कंदो, उनखे मुबारकबाद ॾींदो, उन ते ख़ुशि थींदो, इन जो पंहिंजो ईमान ख़तमु थींदो। छो त क़ुरान में अल्लाह से फरमायो कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद। न अल्लाह कंहिंखां ॼायो आहे, न अल्लाह कंहिंखे ॼणियो आहे। अल्लाह ख़ालिक आहे, पैदा करण वारो आहे, पर अल्लाह जो को पुटु, का औलाद न आहे ऐं अल्लाह जा के वालिदैन न आहिनि। इहो अक़ीदो रखणु बि हराम आहे ऐं अहिड़े अक़ीदे वारे खे मुबारकबाद ॾियणु बि हराम आहे। त इन्हनि शयुनि खां हर मुसलमान पंहिंजे पाण खे महफ़ूज़ रखे। अल्लाह सां सम्झण जी तौफ़ीक़।